कई महफिल में आशिक मरी था मरन, बंद बहरे खुदा तू कत्ले आम कर। केर अख जी बला साण अटके वञी, हित हलाकूअ जे लश्कर बि आज़ी मञी। प्यार वारा त थी विया पत्थर जो पत्थर, तू पत्थर जे बुतन खे न बदनाम कर। आ हली रात चांड्रो की पैया ठरी, आ हली रात चांड्रो की पैया ठरी। वक़्तु खुशहाल ख्वाबन जो आयो वरी, मां निगाहुनि जे ॻोढ़नि मथां निंड कयां, तूं अखियुनि वारे पलंगनि ते आराम कर। साईं पीरल कंबर जो इहो गीत मां इंशाल्लाह वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में तरन्नुम में अव्हांखे ॿुधाईंदुमि। फ़िलहाल तहतुल लफ़्ज़ अव्हांजे समातुनि जी नज़र करे छॾियुमि। प्रोग्राम जे आख़िर में प्रोग्राम जी सदारत कंदड़ नामियारे शाइर मुहक़िक़ तालीमदान प्रोफेसर साईं मुख़्तियार समो साहब जन खे इंतहाई अदब सां पंहिंजे ख़िताब लाइ दावत ॾियां थो। साईं मुख़्तियार समो साहब जन। महिरबानी साईं। स्टेज ते वेठल क़ाबिल एहतराम साईं अब्दुल सत्तार कोरेजो साहब, साईं हाफ़िज़ सिकंदर अली तुनियो साहब, साईं जहांगीर अब्बासी, भाउ रिज़वान गुल, ईसा मेमण ऐं मुंहिंजे साम्हूं वेठल मुंहिंजा भाइरो, अस्सलामु अलैकुम। सभ खां पहिरियों ई त मां साईं अब्दुल सत्तार कोरेजे साहब खे मुबारकबाद ॾियां थो त हुनजे हिकिड़े वधीक किताब मार्केट में आयो आहे, अॼु हुनजी रूनमाई थी रही आहे ऐं इहो क्रेडिट ईसा मेमण खणी वियो आहे। ऐं हक़ीक़त इहा आहे त असांखे ऐं असांजे तंज़ीमुनि खे, असां अहिड़नि माण्हुनि खे जेके माण्हू पंहिंजी धरती पंहिंजी क़ौम जे लाइ कमु कनि था पिया, उन्हनि जी तारीख़ सहेड़नि था पिया, उन्हनि जो इल्मु अदब सहेड़नि था पिया, उन्हनि जी भलाई ऐं तरक़ीअ जे लाइ कमु कनि था पिया, उन्हनि खे मञता ॾियणु खपे। सो हक़ीक़त इहा आहे त ईसा मेमण सिंधी अदबी संगत शाख लाड़काणो तरफ़ां इहो कमु करे पंहिंजो फ़र्ज़ु निभायो आहे। जेतिरे क़दुरु साईं अब्दुल सत्तार कोरेजे साहब जन जो तालुक़ु आहे त इहा त आलम आश्कार हक़ीक़त आहे। संदन किरदार, संदन उथणी वेहणी ऐं संदन नियतुनि खे जेतिरो असां सम्झूं था, उन्हनि मां इहो बख़ूबी चई सघूं था त साईं अब्दुल सत्तार हीउ जेको कमु करे रहियो आहे, इन खे पंहिंजो हिकिड़ो क़ौमी फ़र्ज़ु सम्झी करे रहियो आहे ऐं हर मुमकिन जेसिताईं हू सच खे सम्झे थो, जेसिताईं उनजी अप्रोच आहे, जेसिताईं उनजी एक्सेस आहे, जेसिताईं उन्हनि जा सोर्सिस आहिनि, उन्हनि सभिनी खे साम्हूं रखी करे उन्हनि मां फ़ाइदो वठी करे हिकिड़ो सच खे इस्टेब्लिश करण जी कोशिशि करे बि थो पियो। ऐं हाणे पंहिंजी तक़रीर में बि हुन चयो त मां त हिकिड़ी ॻाल्हि रखी आहे जंहिंजे लाइ मां हीअ सभई महिनतूं करे ऐं हक़ीक़तूं खणी आयो आहियां। बाक़ी सम्झणु त ज़ाहिरी आहे उहो पढ़ंदड़ जो हक़ु आहे ऐं उन ते छॾियलु आहे, उहो उनखे केतिरो सम्झे थो। तारीख़ुनि में ईअं थियो आहे त गॾिजी एतिरो कूड़ ॻाल्हायो वियो आहे जो उहो कॾहिं कॾहिं सच थियणु लॻंदो आहे। ऐं जॾहिं को माण्हू उथी बि इहा दावा कंदो आहे त न ही जेको हिन वक़्तु ताईं असां ताईं पहुतो आहे उहो कूड़ आहे ऐं मां जेको चवां थो उहो सच आहे, त ईअं थींदो आहे त उनखे तकड़ में न मञियो वेंदो आहे। तंहिंजे करे कंहिं शाइर बि चयो आहे त मेरे झूठ को खोलो भी और तोलो भी, मेरे झूठ को खोलो भी और तोलो भी, लेकिन अपने सच को भी मीज़ान में रखना। त असां वटि ईअं थियो आहे त माण्हू जेको पाण ॻाल्हाए थो उहो चए थो मां सच ॻाल्हायो, ऐं ॿियो जेको वरी सच ॻाल्हाइण जी कोशिशि करे थो या ॻाल्हाए थो उनखे चए थो त न तूं कूड़ थो वणी। तंहिंजे करे जेकॾहिं ईमानदारी सां उहे पैमाना रखी उन कूड़ ऐं सच खे जेकॾहिं परखिजे त उहा हक़ीक़त वाज़िह थी वेंदी ऐं मंज़र आम ते अची वेंदी। असां नंढा हुआसीं, किताबुनि में पढ़ंदा हुआसीं प्राइमरी में, ऐं असांजे उमिरि जा जेके ॿिया दोस्त हाणे आहिनि उन्हनि बि पढ़ियो हूंदो त क़ाइदे आज़म झिरकनि में जाओ, उहो असांजे दर्सी किताबनि में अञा ताईं जेकॾहिं पुराणा दर्सी किताब उहे आहिनि, पर किन मसइलतुनि जे करे किन धुरियुनि एॾो ज़ोर सां उहो चवणु शुरू कयो त न उहो कराची में जाओ हो, त अॼु जेकॾहिं असां कंहिंखे चऊं था त न झिरकनि में जाओ त माण्हू था चवनि त तव्हां ग़लति ॻाल्हि था कयो। त उहे ख़बर न आहे अलाए कहिड़ियूं मसइलतूं आहिनि धुरियुनि जे अॻियां जो कॾहिं जेको सच मुरवज आहे, जेको सच आहे उनखे ढकण जे लाइ ऐं माण्हू कूड़ जो सहारो वठे थो ऐं उनखे क़ाइमु करण जी कोशिशि करे थो। साईं सत्तार कोरेजे साहब खे असां जेकॾहिं ॾिसूं, ॻाल्हि
जॾहिं केरु माण्हू ॻाल्हाए थो त उनजो बि जेकॾहिं अभ्यास कजे ॻाल्हाइण वारे जो, त हक़ीक़त में उनजी ॻाल्हि जे सदाकत बाबति असांखे ख़बर पइजी वेंदी। मिसाल, माण्हू जेकॾहिं ॻाल्हाए थो पंहिंजे मफ़ाद खे हासिलु करण जे लाइ, कंहिं ॿिए उहिदे हासिलु करण जे लाइ, या पंहिंजी शख़्सियत खे उभारण जे लाइ, या अहिड़े क़िस्म जो कोई ॿियो जॾहिं मफ़ाद आहे उन खे इस्टेब्लिश करण जे लाइ जेकॾहिं दवाऊं करे थो, त पोइ उन माण्हू जी शख़्सियत खे बि ॾिसबो त उन माण्हूअ जी समूरी उमिरि हिन वक़्त ताईं उहा कीअं गुज़री आहे। उनखां पोइ इहो चई सघिजे थो त हू सचु ॻाल्हाए थो या कूड़ ॻाल्हाए थो। साईं अब्दुल सत्तार असांजे साम्हूं आहे ऐं असां सभिनी खे ख़बर आहे ऐं असां ॾिसूं बि था हुननि जे ज़िंदगीअ जो सादो तरीक़ो, हुननि जे ज़ाहिरी आहे PR बि हुननि जी न हुआ कंहिं वॾनि माण्हुनि सां ॾिसंदा, न सियासतदाननि सां ॾिसंदा, न वॾेरनि सां ॾिसंदा, छो त जॾहिं माण्हूअ जो को मफ़ाद ई कोन्हे, जॾहिं माण्हू बेलोस कमु करे थो, जॾहिं माण्हू बेलोस ॻाल्हि करे थो, जॾहिं माण्हू सच ॻाल्हाइण जो इरादो रखे थो, त ज़ाहिरी आहे उन माण्हू जा के बि मफ़ाद कोन्हनि। तंहिंजे करे साईं अब्दुल सत्तार कोरेजे साहिब जेको लिखियो आहे पंहिंजे इल्म वस आर, पंहिंजे मुताले आर ऐं पंहिंजे ऑब्ज़र्वेशन आर उन लिखियो आहे ऐं उनखे सची सम्झो आहे ऐं हिन बख़ूबी इहा सही ॻाल्हि कई आहे त हाणे बाक़ी जेको पढ़ंदड़ आहे या जेको ईंदड़ जेको मुशाहिदो कंदड़ आहे या मुशाहिदो करे थो पियो, उहो उन खे ई साबित करिणो आहे त मां हीअ ॻाल्हि सची कई आहे या ग़लति कई आहे। हीअ किताबु जेको सिंधु सुल्तनत ऐं उन जा नगर ऐं कोटनि जे हवाले सां आहे, उनखे हक़ीक़त इहा आहे त हिन में एॾा चैप्टर आहिनि जो उन मां केतिरा ई चैप्टर अहिड़ा आहिनि जेको ख़ुदि अलॻि अलॻि किताब आहिनि। जेकॾहिं साईं उन्हनि खे अलॻि अलॻि करे, मिसाल सिंधु सुल्तनत जा नगर ऐं कोट, उहे मां सम्झां थो त टू दी पॉइंट उहो चौथे चैप्टर खां इहा ॻाल्हि शुरू थी वञे, सिंधु सुल्तनत ऐं नगर। इन खां अॻु में जेके चैप्टर अचनि था उन्हनि में साईं इल्मुल इंसान इल्मुल अर्ज़ जी ॻाल्हि कई आहे, जंहिंमें ओरिजिन उन ॻोल्हणु शुरू कयो आहे त इंसान जो ओरिजिन किथां थियो, या हिन ज़मीन जो ओरिजिन किथे थियो, या असुली हैबिटेट जेका आहे जेको इंसान जो जेको हो उहो असल में किथे हो ऐं उहो कीअं थियो। जी मिसाल पाण मीरो जबल जे लाइ इन्हनि लिखियो आहे ऊचाईअ वारी जॻह, ऐं अञा ताईं बि जैनिज़म में, बुद्धिज़म में ऐं हिंदुज़म में हो पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां, जैनिज़म पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां मीरो जबल जे हवाले सां उन्हनि वटि रवायतूं आहिनि मज़हबी, ऐं उनजी इबादत बि कंदा आहिनि, उन्हनि जा केतिरा हिसा उन्हनि जी इबादत बि कंदा आहिनि। त उन्हनि वटि इहा रवायत आहे। इहा ॿिए हिकिड़ी रवायत या मफ़रूज़ो आहे त उनजो अधु हिसो जेको जबल जो आहे उहो धरतीअ जे अंदरि आहे ऐं अधु हिसो वरी ओतिरो जो ओतिरो उहो मथे आहे, ऐं जेको मथे वारो हिसो उहो 80,000 तक़रीबन जोज़न जेका आहे उन ज़माने में वैदिक जेका मेजरमेंट ई उनजी जबल जी या मेजरमेंट जो यूनिट हुयो, उन हिसाब सां 80,000 उनजी ईअं ऊचाई आहे ऐं उनजी वेकर बि आहे। ऐं 80,000 हिकु जोज़न में 12 खां 15 किलोमीटर हिकु जोज़न में अचनि था। जॾहिं तव्हां उनखे मल्टीप्लाई कयो, जेकॾहिं 15 सां तव्हां मल्टीप्लाई कयो त अराउंड 1 करोड़ 20 लख या इन हद ताईं, या 12 सां जॾहिं असां कंदासीं त उहो अराउंड 96,000 या 98,000 किलोमीटर थी वेंदा। त माना एॾी उनजी हिकिड़ी हाइट आहे। त मां सम्झां थो इहा मिथालॉजी ऐं मिथालॉजी ज़ाहिरी आहे उहो माण्हूअ जी ॼण त उहा स्ट्रेंथ रही आहे, प्रिमिटिव जेको माण्हू आहे उनजी इहा स्ट्रेंथ रही आहे। मिथालॉजी में उन अहिड़ा किरदार क्रिएट कया आहिनि, अहिड़नि जॻहियुनि जा बि तस्वराती हिकिड़ा खाका उन्हनि पेश कया आहिनि, त उहो अॼु ॾींहं ताईं उहो मीरो। बाक़ी ईअं अदरवाइज़ जेकॾहिं मीरो पीक चोटी जा त निशान मिलनि था, पर पर्बत या माउंटेन, मीरो माउंटेन उन जा चवनि था त उहे कोन था मिलनि के निशान या। ऐं इहो बि हिकिड़ो अंदाज़ो ऐं कॾहिं कॾहिं मज़हबी धुरनि जी दावा आहे त कैलाश जेको पर्बत आहे उहो ई मीरो पर्बत आहे, छो त कैलाश पर्बत जी अॼु बि मुख़्तलिफ़ मज़हबनि जा माण्हू उन्हनि जी इबादत कंदा आहिनि, उन्हनि खे हू मञींदा आहिनि।
ऐं मिसाल अहिड़ो ईअं असां वटि बि तसवर आहे असांजे लाइ मां सम्झां थो जेकॾहिं मां ग़लति न आहियां जेकॾहिं ग़लति हूंदुसि त मुंहिंजा ई दोस्त दुरुस्त कंदा काबतुल्लाह जी जॻह खे असां सेंटर ऑफ धरतीअ जो सेंटर सम्झंदा आहियूं ऐं अहिड़े ई नमूने जेके नॉन मुस्लिम्स आहिनि या जिन मज़हबनि जो मां हवालो ॾिनो उहे अञा ताईं इहो चवनि था त मीरो जेको आहे माउंटेन उहो ई धरतीअ जो विच इहो आहे ऐं उनखां पोइ साईं उन ते तमामु घणो तफ़सीली बहस कयो आहे पंहिंजे हिन चैप्टर में जंहिंमें इंसान जी शुरूआत बि उतां खां थी पोइ वरी हेठि लहंदा हलिया उनखां पोइ जीअं मिसाल माण्हू उन्हनि सभिनी हवालनि खां पोइ पंहिंजो बि हिकिड़ो ख़्यालु ॾींदो आहे ज़ाहिर कंदो आहे एस्टेब्लिश कंदो आहे अनुमान ज़ाहिर कंदो आहे ऐं तारीख़ में उहो ज़ाहिरी आहे फाइनल कोन्हे जीअं मिसाल साईं इवन मीराणियुनि ताईं वञी इहा ॻाल्हि कई त मीराणी बि जेके आहिनि उहो उन्हनि जो मीरो त इहो बि वरी बि डिबेटेबल ॻाल्हि आहे छो त ज़्यादातर मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते साईं ईअं लिखियो आहे जंहिंमें मीर सां शुरूआति थिए थी लफ़्ज़ जी पोइ एंड उन जी किथे बि वञी थिए त साईं मुख़्तलिफ़ हवाला ॾेई इहा ॻाल्हि चवण जी कोशिशि कई आहे त इन्हनि जो साॻियो ई वरी जेको माज़ी आहे उहो मीरो पर्बत सां ई लिखिजे थो ऐं इहे माण्हू बि असांजा ई आहिनि त इहे शयूं ज़रूरु मतिलबु डिबेटेबल आहिनि या मिसाल आहे त सुल्तनत सिंध जा कोट जा नगर ऐं कोट पर इन खां अलावा मिसाल सुमेरियन जेका सिविलाइज़ेशन हुई असांजी मेसोपोटामिया जी हुई या मिस्री सिविलाइज़ेशन हुई या इंडस सिविलाइज़ेशन हुई इन्हनि जा बि हवाला इन्हनि जा बि हिकिड़ा रुगो पासिंग रेफरेंसिस न पर इन्हनि ते चङो साईं बहस करे ऐं पोइ अॻिते हली इहा साबित करण जी कोशिशि कई आहे त अंदाज़ो लॻाइजे थो त उहे बि असांजा ई माण्हू हुया असांजा सिंधी हुया या हिन ई इलाइक़े जा हुया जिन इहा जेका आहे सिविलाइज़ेशन्स जे जी शुरूआति कई बहरहाल इहा चङी ॻाल्हि आहे बहरहाल आहे डिबेटेबल ॻाल्हि छो त हिकिड़ी मतिलबु मटीरियल हिस्ट्री थींदी आहे न मटीरियल हिस्ट्रीअ जे लाइ मटीरियल हिस्ट्रीअ खे सही नमूने सां स्टडी करण जे लाइ बि केतिरा ई सोर्सिस हूंदा आहिनि रुगो किताब मतिलबु सोर्सिस न हूंदा आहिनि मिसाल माण्हू किताब पढ़ी या उन्हनि जा रेफरेंसिस कढी ऐं उन खां पोइ पंहिंजो को ख़्यालु उहे ॾियनि पर उन सां गॾोगॾु मटीरियल मतिलबु शायदि बि खपंदियूं न इन जे हवाले सां जीअं रिज़वान ॻाल्हि करे वियो त साइंटिफिक बेसिस ते इन अप्रोच सां जेकॾहिं असां वेही इन्हनि ॻाल्हियुनि खे परखींदासीं त पोइ अञा शायदि घणियूं मतिलबु ऐं उहो हिकिड़े माण्हूअ जो उहो कमु न आहे हीअ त साईं खे शाबस आहे जो हिकिड़ो माण्हू थी करे 2007 खां जॾहिं साईं हिस्ट्रीअ जे किताबनि में हथु विधो आहे लिखणु ज़ाहिर आहे पढ़णु इन खां अॻु में ई हुनजो रहियो ऐं पाण इन्हनि जो इज़हार कनि त जवानीअ खां ई वठी इन पासे ॾांहुं थोरी उन्हनि जी टेंडेंसी रही पर जॾहिं किताब लिखणु शुरू कया उन्हनि खां त उन खां अॻु में उन्हनि पढ़णु बि शुरू कयो ऐं गहराइप सां पढ़ी करे पोइ 2007 खां वठी हिन वक़्त ताईं जेके संदन 6-7 किताब आया ऐं मां ॾिठो हूंदो त उन्हनि जे विच में वक़फ़ो थोरो आहे पहिरियों किताब 2007 में आहिनि पोइ 2009 में आयो पोइ 2011 में आयो पोइ वरी इहो हिकिड़ो किताब 2016 में आयो ऐं वरी हाणे हीअ आयो आहे त हाणे एॾो मतिलबु ईअं तेज़ीअ सां ऐं जल्दी कमु करणु ज़ाहिर आहे उन में ॿियूं जेके ऑब्ज़र्वेशन्स आहिनि उहे रहिजी थियूं वञनि जेके साइंटिफिक आहिनि जंहिंमें मिसाल जोग्राफ़ी बि इन्वॉल्व थिए थी जोग्राफ़ी जा एक्सपर्ट बि उन में हुजनि ऐं उन में आर्कियोलॉजी जा एक्सपर्ट बि उन में हुजनि या मटीरियल जेको उते मिले थो उन जूं लेबॉरेटरी टेस्टिंग बि लाज़मी थियनि थियूं त उहे बि टेस्ट थियनि उन मां बि लेबॉरेटरी जेके टेस्ट थियनि थियूं शयुनि जूं मिटीअ जी पथर जी ठिकरनि जी या अहिड़ियूं या लोह जूं जेके ठहियल शयूं आहिनि उन्हनि जी ऐं न रुगो हिकिड़े इलाइक़े मां पर ॿियनि इलाइक़नि में बि वरी उन्हनि जी जॾहिं हिक ॿिए सां भेट कजे थी त उन खां पोइ बि माण्हू वरी इहो ख़्यालु क़ाइमु करे सघंदो आहे त जेका शइ हिते लधी आहे उहा शइ हुते बि लधी आहे तंहिंजे करे इहो चई सघिजे थो त या त हितां जा माण्हू ओॾे विया आहिनि या उतां जा माण्हू हेॾे आया आहिनि त इन हवाले सां जॾहिं असां चऊं था त असांजा माण्हू हितां विया ऐं पोइ इहे सभई सिविलाइज़ेशन्स ठाहिण में बि उन्हनि जो अमल दख़ल रहियो त हिकिड़ी सुठी ॻाल्हि त आहे पर उन जे लाइ ज़ाहिर आहे अञा बि तमामु घणी रिसर्च जी ज़ाहिर आहे इनिशियल हिकिड़ा स्टेप्स आहिनि इनिशियल क्लेम्स आहिनि उहे जॾहिं घणनि माण्हुनि ताईं पहुचंदा त उहा त
तनक़ीद बि थींदी ऐं तनक़ीद रुगो हू न आहे त मतिलबु तनक़ीद कंहिं शइ खे रद्द करण जो नालो न आहे पर तनक़ीद उहो तोलो और खोलो वारो जेको मां अॻु में चयो उनखे मयार करण जी ज़रूरत हूंदी आहे उनजो सच ऐं कूड़ साबित करण जे लाइ ॿई मतिलबु उन जा पहलू कंस्ट्रक्टिव जॾहिं असां क्रिटिसिज़म चऊं था त उन खां पोइ इहा ॻाल्हि ज़ाहिर थींदी त हाणे इन त इहे शयूं जेके आहिनि से डिबेटेबल आहिनि इहे थींदियूं बाक़ी जे मिसाल आर्यन जी ॻाल्हि त हाणे उन में बि केतिरियूं शयूं आहिनि या इवन सिंध जे नाले जी ॻाल्हि आर्यन जे हवाले सां बि साईं चयो आहे त जंहिंमें अलफ़ सां या आइन जो उचार सां अॻु में नाले में शुरूआति थिए थी त इहो अंदाज़ो लॻायूं था त उहे आर्या थी सघनि था के चवनि था त सेंट्रल एशिया खां आर्यन शुरूआति कई ऐं हिते बि जॾहिं आर्या आया त असांजे मोहन जे दड़े जी जेका तबाही आहे उन में हिकिड़ो उन्हनि जो बि आहे ॿियूं बि काफ़ी आहिनि किसा इन हवाले सां उन्हनि खे बि तौर तक कबी त आर्यन जे हवाले सां बि इन खे बि हाणे किथे त मूं हिकिड़े जॻह ते पढ़ियो हुयो त इवन हिते जेके मोहन जे दड़े ते माण्हू आया या हितां जेके खोपड़ियूं लधियूं वरी एग्ज़ैक्ट इन ई साख़त जूं जॾहिं उन्हनि साइंटिफिक बेसिस ते वेही उन्हनि जी अभ्यास कयो आहे टेस्ट कई आहे त उन्हनि जो अहिड़ी त ऑस्ट्रेलिया में बि लथियूं आहिनि त माना इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो मुमकिन आहे इहे ऑस्ट्रेलियन नस्ल जा माण्हू हुजनि जेके बाद में हिते ईअं आया ट्रेवल थी ऐं तारीख़ुनि में ईअं ट्रेवल थींदी रही आहे हिकिड़ी जॻह खां वठी ॿिए जॻह ताईं माण्हू हमलनि जे करे सियासी समाजी ज़रूरतुनि जे करे रोज़गार जे सांघे जे करे या ॿियनि सबबनि जे करे हिकु जॻह खां ॿिए जॻह ताईं माण्हू वेंदा रहिया आहिनि मूंखे ॾाढो तजुब थियो हिकिड़ो दफ़ो मां श्रीलंका में कोलंबो खां नुआर इलिया हिकिड़ो इलाइक़ो ओॾे वञा पियो गाॾीअ में चढ़ियो त परे खां ॾिठो मां हिकिड़ी जाइ ते अॻियां त नालो अलाए कहिड़े क़िस्म जो लिखियो पर परियां पुठियां लिखियलु हो चना ऐं एग्ज़ैक्ट चना जी उहा ई स्पेल ई जेका असां हिते अंग्रेज़ीअ में लिखंदा आहियूं पंहिंजे मिसाल सिंधी असांजा चना दोस्त आहिनि उन्हनि जे लाइ असां CHANNA लिखंदा आहियूं ऐं एग्ज़ैक्ट उहो ई लिखियो पियो चना त उन खां पोइ मां इहो सोचणु लॻुमि त इहे चना श्रीलंकन जा जेके उते लोकल माण्हू आहिनि उन्हनि जी बि इहा ज़ात आहे नालो आहे या कीअं आहे पर लफ़्ज़ त साॻियो आहे न इहो सोचण ते इहे शयूं मिसाल दावतूं त ॾियनि थियूं हाणे जेकॾहिं माण्हू वटि उहे सोर्सिस हुजनि ऐं माण्हू उन पर्पज़ जे लाइ उनखे इन शइ खे फाइंड आउट करण लाइ वञे त इहो मुमकिन आहे त इहो साबित थी वञे त असांजा माण्हू होॾे ज़ाहिर आहे चना क़बीले जा माण्हू उहे उते विया आहिनि बल्क में विया आहिनि घणे तइदाद में विया आहिनि लॾे विया आहिनि उते इस्टेब्लिश थिया आहिनि पोइ वक़्तु गुज़रण सां उन्हनि ॿोली ऐं कल्चर त उतां जो अपनायो आहे पर पंहिंजी उहा जेका सुञाणप जेका माज़ीअ जी हुननि जी असली सुञाणप आहे उहो नालो उन्हनि बरक़रार रखियो आहे ऐं हाणे बि यूरोप जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में या इवन मिडिल ईस्ट जे कंट्रीज़ में असांजा सिंधी जेके पुराणे ज़माने खां वठी उते रहनि था पिया उन्हनि जा ॿार ॿोलीअ जे हवाले सां कल्चर जे हवाले सां असांखे सुञाणप न थींदी उन्हनि जी पर जॾहिं पाड़े वारा ॿुधाईंदा या उन्हनि जा वॾा जॾहिं ॻाल्हि ॿुधाईंदा त उहे ॾसींदा त असां सिंध मां आया आहियूं ऐं असां हिते रही ऐं ज़ाहिरी आहे पोइ जेको कल्चर उन्हनि खे मिले थो उहो ई उते ई अपनाइनि था पिया त ईअं थियो आहे हिकिड़ी जॻह खां ॿिया माण्हू विया आहिनि पर उहो रुगो हिकिड़ो किताबु लिखी छॾण सां ज़ाहिरी आहे उहो इस्टेब्लिश न थी सघंदो उहे बहस त ज़रूरु छॾींदो इहा ई वॾी ॻाल्हि आहे जेको माण्हू का ॻाल्हि ईअं रखी बहस जी दावत ॾिए थो त हक़ीक़त में उहा ई उनजी शुरूआत आहे ऐं जॾहिं बहस छिड़े थो त पोइ वञी कॾहिं कंहिं माण्हू मंतक़ी अंजाम ताईं वञी पहुचे थो त जेको माण्हू शुरूआत करे थो क्रेडिट उन ॾे त वञे थो ऐं इहो क्रेडिट हक़ीक़त में साईं अब्दुल सत्तार कोरे जे साहिब ॾांहुं वञे थो पियो ऐं इन खां पोइ पाण सिंध जे जेके सरहदूं आहिनि उन हवाले सां जेको बहस उन्हनि कयो आहे उन्हनि खां पोइ उन्हनि कंक्लूजन बि ॾिना आहिनि जेके सुलझाव जे लफ़्ज़ सां उन्हनि आख़िर में कंक्लूजन सॼो बहस उन में तारीख़ुनि जी वॾी छंड छाण कई आहे ऐं महिनत साईं तमामु वॾी कई आहे ऐं हक़ीक़त इहा आहे त मां साईं जो पाड़ेसरी बि आहियां मिलंदा रहंदा बि आहियूं पर इहा मतिलबु ईअं गोड़ सां ऐं लुड़ सां माण्हू इहे कमु कंदा आहिनि ॻाल्हि थोरी पर धमाको वॾो वारो सिलसिलो जेको हूंदो आहे हक़ीक़त में इहा साईं वटि इहा ॻाल्हि आहे ऐं कंहिं बि
तारीख़दान ऐं तहक़ीक़ कंदड़ माण्हू जो हक़ीक़त में इहा ई रवश इहो ई रवैयो हुजणु खपे, छो त तहक़ीक़ में इहे सभई जेके शयूं गैर ज़रूरी उहे मतिलबु इजाज़त न ॾींदियूं आहिनि माण्हूअ खे अॻिते वधण जी। ख़ामोशी सां चुपचाप ऐं वेही पंहिंजो कमु करणु सचाई सां जेको साईं कंदो रहियो आहे, ऐं पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि सां संदसि उहो कमु छपाई जी सूरत में असांजे साम्हूं अचे थो। पाण मोहन दड़े जे हवाले सां बि काफ़ी बहस कयो अथनि, जिन में नाला उन्हनि ॾिना आहिनि। हे जे हवाले सां ख़ासि तौर ते मिसाल मां पाण इन ॻाल्हि ते सोचां पियो, साईं चयो त मिसाल ही त सॼो इलाइक़ो सिंध आहे, सपत सिंधू जो मतिलबु 7 दरियाहनि वारो सॼो इलाइक़ो जेको आहे, पोइ ईअं कॾहिं थियो ई न आहे त कंहिं बि दरिया तां कंहिं इलाइक़े ते नालो पियो हुजे। ईअं त हाणे ॿियनि जॻहनि ते बि दरिया, मिसाल नील नदी वहे थी पई, फ़ुरात वहे थी पई इराक़ में, उन्हनि ते उन्हनि जे न पियो। बाक़ी इहो आहे त मेसोपोटामिया असां जॾहिं चवंदा आहियूं त उन मेसोपोटामिया लफ़्ज़ जी माना ई इहा थिए थी त 2 नदियुनि जे विच वारो जेको इलाइक़ो आहे उहो, ऐं उहो इराक़ आहे, ऐं उते जी जेका सुमेरियन तहज़ीब जेका आहे, सुमेर जे हवाले सां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि पई त इन में हिंदू मिथोलॉजी में जेके बि उन्हनि जा जेके सेक्स आहिनि हिंदू मिथोलॉजी में, उहे मीरो खे तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत जबल सम्झंदा आहिनि, रोशनी थी अचे उतां, उन जा 4 रंग आहिनि, हुननि जूं मुख़्तलिफ़ पीक्स आहिनि, इन जे करे मेरो जे अॻियां हुननि सु लॻाए छॾियो। सुमेर त उन अंग्रेज़ी में माना थिए वंडरफुल, ख़ूबसूरत, सुठो हुयो। त सुमेर जेके इराक़ जा रहाकू हुया, सुमेरियन उतां उहा तहज़ीब शुरू थी, त उन तहज़ीब खे उन्हनि सुमेरियन या मेसोपोटामिया जी सिविलाइज़ेशन सॾनि था। नील उनखे नालो न ॾिननि, ऐं नई वरी उनखे फ़ुरात जे नाले सां उन्हनि यादि कयो, त पोइ सिंध ते ईअं कीअं। हाणे हिकिड़ो त इहो सुवाल बि उथियो, ऐं ॿियो सुवाल त सिंध जेका आहे असुल में हिन सॼो नालो सिंध ई हुयो, पोइ वरी इहो हिंदू थियो, छो त उहो ईराननि जेको आहे सो सीन उचारे न सघंदा, तंहिंजे करे इहे चवंदा। त मां इहो सोचां पियो त सेविस्तान या सेस्तान, उन्हनि खे बोला हेस्तान उन्हनि छो न चयो, उन्हनि खे एग्ज़ैक्ट उन्हनि सीन छो उचारियो। त इन क़िस्म जा हिकिड़ा सवाल मतिलबु इन मां ज़रूरु उथनि था पिया, ऐं उहे सवाल ई ज़ाहिर आहे हिन कम खे अॻिते खणी वञण जी दावत बि ॾियनि था। ऐं अॼु जो जेको सोचींदड़ ज़हन माण्हू आहे उहो उन ते सोचींदो, ऐं उहो सुवालु जॾहिं उनखे ज़हन खे क्लिक कंदो त ज़ाहिर आहे पोइ हू उनखे सॉल्व करण जे लाइ पोइ हू रिसर्च कंदो, ऐं ईअं तारीख़ जुड़ंदी। ऐं बाक़ी जेका सिंधू जा जेके नगर आहिनि या कोट आहिनि, उन्हनि बाबति साईं तमामु सुठे नमूने सां लिखियल हर हिकु मौज़ूअ बाबति आहे, पर उहे मौज़ूअ जॾहिं उन्हनि खे जॾहिं असां डिटरमाइन करण जी कोशिशि कयूं था, त उहे मौज़ूअ तारीख़ जे अहिड़े किताब में जेको किताब सिंधु सुल्तनत जा नगर ऐं कोट आहे उन में इहे अचणु खपनि, या अलॻि हिकिड़ो किताबु थियणु खपे। त पोइ असां चवंदासीं त इन किताब जे अंदरि कई किताब मौजूदु आहिनि, जेकॾहिं साईं उन्हनि खे अलॻि अलॻि करे लिखे ऐं अलॻि अलॻि करे छपाए हा, त उहे खोड़ किताब असांखे पढ़ण जे लाइ मिलनि हा। बाक़ी साईं पढ़ियो ॾाढो आहे, एॾियुनि तारीख़ी किताबनि जा इन्हनि हवाला बि ॾिना आहिनि, उर्दूअ में ऐं सिंधीअ में किताब जेके पोइ बाद में तर्जुमो थिया आहिनि, या सिंधीअ में जेके लिखिया विया आहिनि। कुझु अंग्रेज़ी किताबनि जा बि हवाला जेके सिंधीअ में तर्जुमो थिया, या कुझु अंग्रेज़ी बि आहिनि, पाण उन्हनि मां बि उन्हनि शयूं तमामु शानदार नमूने सां साईं मुतालियो करे ईमानदारीअ सां, छो त हीउ हिकिड़ो अहिड़ो तारीख़दान आहे जंहिंजो पंहिंजो को मफ़ाद न आहे। जॾहिं माण्हू बेलोस थी तारीख़ लिखंदो तॾहिं सच लिखी सघंदो, पर जेकॾहिं माण्हू बेलोस थी तारीख़ नथो लिखे त ज़ाहिर आहे पोइ तारीख़ में हू कूड़ लिखंदो, ख़ुशनुदी हासिलु करण जे लाइ, लक़ब हासिलु करण जे लाइ, मॉनिटरी गेन्स हासिलु करण जे लाइ उहो माण्हू लिखंदो। हिकिड़ो माण्हू जेको पाण सॼो ॾींहुं लिखे बि थो किताब, पोइ उहे छपजनि बि, उहो छपाए बि पाण थो, त उन माण्हूअ जी हड़ा वड़ा ॾेई जॾहिं माण्हू लिखे थो त उन जी कहिड़ी लालच थी थिए, ऐं उनखे कूड़ हणण जी ज़रूरत कहिड़ी थींदी। त इहा त असां दावा सां चई सघूं था त साईं अब्दुल सत्तार कोरेजो साहिबु सचो तारीख़दान आहे, सच लिखे थो पियो,
पोइ उन सच खे वरी असांजा जेके मुनसिफ़ आहिनि या आलिम जेके आहिनि, जेके तारीख़दान आहिनि या जेके इन हवाले सां कमु कनि था पिया, उन्हनि खे वेही पोइ तोरियुनि तकनि ऐं पोइ उहे डिसाइड करे सघनि था त इहे ॻाल्हियूं केतिरे क़दुरु दुरुस्त आहिनि या। ऐं उहो रुॻो हिकिड़ो तारीख़दान न जेको कलमकार आहे, जेको कलम खणी ऐं रुॻो लिखे थो या किताब पढ़ी ऐं पोइ उन्हनि मां जेका नतीजा अख़ज़ करे ऐं पोइ पंहिंजो जेको ख़्यालु आहे उन्हनि सां सलाड़े लिखे थो, रुॻो उहो न, पर उन सां गॾोगॾु जीअं मिसाल अॻु में ई चयोसीं त जेसि ताईं साइंटिफिक बेसिस ते असां शयुनि खे न परखींदासीं तेसि ताईं उन जी हक़ीक़त, सच ऐं असुलियत असांखे न मिलंदी। उन जे लाइ ॿिया साइंसी ज़रिया जेके आहिनि, साइंसी सब्जेक्ट जेके आहिनि, जेके लाॻापियल आहिनि, उहो बि तारीख़ ॾिसो, जेकॾहिं तारीख़ त रोज़ थी पई लिखिजे, हिन खां अॻु में जेके असां लम्हा गुज़ारे आयासीं उहे बि ज़ाहिरिया तारीख़ थी वेंदी, अॻिते सोर्सिस थींदा तारीख़ जो, माख़िज़ हूंदा तारीख़ जो। 2 साल अॻु में जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि उहे बि तारीख़ जूं आहिनि। तारीख़ त अकाउंट ऑफ पास्ट इवेंट्स आहे, माज़ीअ में जेको थिए थो सियासी समाजी तौर ते, जाग्राफ़ी जूं जेके हदबंदियूं उन्हनि ते जेकॾहिं का तब्दीली थी अचे या इन्हनि ते जा जेके ॿिया सियासी समाजी वाक़िया थियनि था पिया या जेके कैलेमिटीज़ आहिनि, नेचुरल कैलेमिटीज़, उन्हनि जे हवाले सां त उहे त तारीख़ रोज़ जे बुनियादनि ते लिखिजे थी, पर जेका हज़ारे साल पुराणी तारीख़ आहे उन्हनि खे असां सचो ऐं कूड़ो साबित करण जे लाइ उहो उन जो रुॻो हिकिड़ो सोर्स कोन्हे उनखे सचे ऐं कूड़े साबित करण जो, छो त 1000 साल पुराणी तारीख़ आहे जॾहिं असां मौजूदु न हुआसीं। मिसाल जीअं हिते असां वेठे चयोसीं त असांखे को तारीख़ जो ॿियो को वॾो माख़िज़ नथो मिले, चचनामो जेको बि ॿियनि जो लिखियलु आहे उहो असांजो लिखियलु न आहे, त पोइ असां हक़ीक़तुनि ते कीअं पहुचंदासीं? पोइ हक़ीक़तुनि ते पहुचण जे लाइ साइंसी ज़रिया जेके हाणे साइंस त हर उन शइ खे मुमकिन बणाईंदी थी वञे जेका असां पहिरियां सम्झंदा हुआसीं त नामुमकिन आहे। ऐं इहो जॾहिं असां सोचींदा हुआसीं त मिसाल टीवी कीअं थी हले तार खां सवाइ, पोइ बि तार घटि में घटि घर ताईं या एंटीना जी सूरत में मथे ताईं त छिकींदा हुआसीं, पोइ बि चवंदा हुआसीं त कराचीअ ताईं त तार न आहे, पोइ बि असांखे ॾिसण में कीअं थी अचे। हाणे जॾहिं फ़ोन में कंहिं बि क़िस्म जी तार न आहे त असां सॼी दुनिया जे माण्हूअ खे कीअं था वेठा ॾिसूं ऐं उन लम्हे में था ॾिसूं जंहिं लम्हे में उहो मौजूदु आहे, उहो ॻाल्हाए थो, उन सां कम्यूनिकेट कयूं था। त अहिड़ियूं शयूं जेकी रीसेंट पास्ट में नामुमकिन हुयूं उहे हींअर मुमकिन थींदी थियूं वञनि। ऐं जॾहिं साइंसदान इहो बि चवनि था त शुरूआति खां वठी अॼु ॾींहं ताईं जेतिरनि इंसाननि जनमु वरितो आहे, पखी पखण जेके बि आहिनि, उन्हनि सभिनी जा आवाज़ हिन माहौल में मौजूदु आहिनि ऐं उहो वक़्तु परे न आहे जॾहिं उन्हनि सभिनी माण्हुनि जा आवाज़ अलॻि अलॻि करे ऐं उन्हनि बाबति बि असां ॿुधाए सघूं था। त इन नमूने सां साइंटिफिक बेसिस ते जेसि ताईं इहो कमु न थींदो तेसि ताईं हक़ीक़ी शयूं असां ताईं न पहुचंदियूं। इन शइ जी ज़रूरत आहे ऐं उहो को हिकु माण्हू नथो करे सघे, उहो ख़ानगी तौर ते नथियूं थी सघनि, उहे तॾहिं थी सघंदियूं जॾहिं बेलोस सियासतदान जॾहिं सन्स ऑफ सॉइल न धरतीअ जा पंहिंजा जिन जा पंहिंजा स्टेक्स हुजनि धरतीअ में, जिन जा जिन जो मफ़ाद न धरतीअ जे मफ़ाद सां सलाड़ियल हुजे, उहो ई पंहिंजे धरतीअ जी जंहिंजो पंहिंजो मफ़ाद पंहिंजे माण्हुनि जे मफ़ाद सां सलाड़ियल हुजे, उहो ई सच लिखंदो, उहो ई सची ॻाल्हि कंदो। पर जेको माण्हू रहे हिते थो, जेको तारीख़दान रहे हिते थो, उन जा ॿार उन्हनि जो फ्यूचर ॿार आहे, उनजो सभु कुझु ॿाहिरि आहे ऐं उहो किन ज़ाती मफ़ादनि जे करे हिते रही ऐं धरती चए थो पियो ऐं मुंहिंजी क़ौम चए थो पियो, त उहो न सच लिखी सघंदो न सच करे सघंदो। तंहिंजे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहिड़ा इदारा जिन वटि सोर्सिस आहिनि ऐं जिन खे फंड मिलनि था, ओड़ा इदारा उन्हनि इदारनि में अहिड़ा माण्हू वेहनि जहिड़ा साईं अब्दुल सत्तार कोरेजे जहिड़ा माण्हू आहिनि ऐं अहिड़ा ॿिया सचा माण्हू जेके पंहिंजे हड़ऊं वड़ऊं ॾेई ऐं कमु कनि था, पोइ इहे उन कम खे अञा वधीक सुठे नमूने कंदा, छो त सच त हुननि जी पंहिंजी स्ट्रेंथ आहे जंहिंजे बुनियाद ते सच इश्क हुननि जी ही मस्त माण्हू आहिनि जेकी पंहिंजी धरतीअ जे लाइ उहो कमु कनि था पिया। पर जॾहिं उन्हनि खे उहे सोर्सिस मिलंदा त पोइ उहे माण्हू ऐं ही हिकिड़ी नेचर में शइ जेका इनग्रेन थियल आहे। साईं चयो त मां जवानीअ में ऑटोमेटिक मुंहिंजी हिकिड़ी
टेंडेंसी रग़बत जेका आहे उहो पंहिंजी क़ौम ॾांहुं पंहिंजी धरतीअ जे ऐं इन जे लाइ त ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई साईं हाफ़िज़ सिकंदर अली तुनियो साहिब जन जॾहिं हुन चयो त इहो त असांजे मथां फ़र्ज़ु आहे असांजे तरफ़ां त अलाह जे कलाम मां इहा असांखे शइ मिले थी त पहिरियां जेका तव्हांखे सुञाणप ॾिनी वई आहे तव्हां उनखे क़ाइमु कयो उन सां पंहिंजो पाण खे ज़ाहिर कयो पोइ पंहिंजो वतन ऐं पोइ आलम जेको आहे सॼो आहे इहा ॻाल्हि असांखे भिटाई साईं बि सेखारी आहे पंहिंजे शहर में जेका हुननि चयो त आलम सभु आबाद करी पर पंहिंजी बि त हाणे मज़हबी नुक़्ते नज़र खां उहा हिकिड़ी नेचुरल टेंडेंसी आहे ऐं साईं वटि उहा नेचुरल आहे त माना फितरत में इहा शइ आहे त जेका जिथे तव्हां आहियो जंहिं इलाइक़े में जेको तव्हांजो माण्हू आहे जेका तव्हांजी ॿोली आहे जेकी तव्हांजा माग मकान आहिनि उहा तव्हांजी फितरती अमली इहो आहे त तव्हां उन्हनि सां मोहबत कयो उन्हनि ॾे तव्हां सुरंदा वञो ऐं उन्हनि सां तव्हांजी विझड़ाइप हुजे ऐं साईं इहो ॿुधायो त मुंहिंजी नेचुरल नमूने सां इहा पैदा थी हाणे जेको माण्हू फितरी तौर ते फितरत जे वेझो आहे ऐं फितरत जे उन अटल कानून तहत ई जॾहिं उहो पंहिंजे माण्हुनि सां पंहिंजी धरतीअ सां भाॻियल आहे त उहो हर मुमकिन सच चवण जी कोशिशि करे थो पोइ उन जा नतीजा हुनखे कहिड़ा बि मिलनि उन जे लाइ उन्हनि जी फाइनेंशियल जेका आहे कंस्ट्रेंट्स आहिनि उहे पंहिंजियुनि ज़रूरतुनि खे कटे करे उहे उन में लॻाए ऐं चाहे थो त इहो मुंहिंजे धरतीअ जो जेको सच आहे मुंहिंजे क़ौम जो जेको सच आहे मुंहिंजे माण्हुनि जो जेको सच आहे इहो तस्लीम थियणु खपे इहे दुनिया जो जेके क़ौमूं आहिनि उन्हनि खे तस्लीम करणु खपे ऐं इन हवाले सां ई साईं हीउ कमु करे थो मां खेसि मुबारकबाद ॾियां थो हीउ तमामु पाण वॾो कमु था कनि असांखे इहा फ़ख़्रु जहिड़ी ॻाल्हि आहे त इन सिंध में जीअं असांजो हिकिड़ो दोस्त नाला कुझु ॻणाए वियो त चंद नाला आहिनि जेको तारीख़ ते कमु कनि था पिया न त अदरवाइज़ तारीख़ त ज़ाहिरी आहे ईअं नथी लिखिजे जीअं लिखणु खपे ऐं हुक्मरान लिखाइनि था तारीख़ हमले वारा तारीख़ लिखाइनि था ऐं उहे जॾहिं हमिलो करे ऐं किथे अचे इस्तेसाल करण जी कोशिशि कनि था जिते लुटनि था जॾहिं उन धरती धणी जॾहिं उन्हनि खे रेज़िस्ट कंदो त उहो उनखे हीरो त न सॾींदा उहे त उनखे बाग़ी सॾींदा उनखे फ़सादी सॾींदा ऐं छो त उहो उनजे हक़ खे गज़ब करण जे लाइ आयो आहे त इहो सच तॾहिं थींदो जॾहिं सन ऑफ सॉइल जेके आहिनि उहे तारीख़ लिखण जी कोशिशि कंदा ऐं साईं अब्दुल सत्तार कोरे जो सन ऑफ सॉइल आहे तंहिंजे करे पंहिंजियुनि शयुनि खे जेके ॿिया माण्हू हाणे दावा था कनि त हीउ मुंहिंजो हुयो हीउ बि मुंहिंजो आहे हीउ बि मुंहिंजो आहे साईं उहो आइडेंटिफाए करे उहा सुञाणप कराए दलीलनि सां सुञाणप कराए न रुगो पंहिंजी क़ौम खे इहो ॿुधाए थो त इहे सभु शयूं तव्हांजूं पंहिंजियूं आहिनि तव्हां हिन ते क्लेम कयो ऐं उन्हनि खे जेके दावूं था कनि त इहे असांजूं उन्हनि खे साईं तव्हां तारीख़ खसियो था त तव्हां उनखां सभु कुझु खसे था वञो माण्हूअ जी तव्हां असां ॾिसंदा आहियूं किन बीमारियुनि जे करे माण्हू जी का यादगिरी हली वई त न हुनखे पंहिंजो क़दुरु हूंदो आहे न हुनखे पंहिंजनि जी सुञाणप हूंदी आहे न पंहिंजे धरतीअ जी सुञाणप न हूंदी आहे न ई वरी कंहिं ॿी मुक़दस शइ या का ॿी शइ जो तक़दुस उहो बरक़रार रखी सघंदो आहे माना हुन जे लाइ सभई शयूं बेमाना थी वेंदियूं आहिनि त अहिड़े नमूने जॾहिं क़ौमुनि खां तारीख़ खसी थी वञे त उन्हनि खां उहा कलेक्टिव जेका मेमोरी जेका यादगिरी आहे उहा खसे पोइ उन्हनि जे ज़हननि में हिकिड़ी ॿी शइ फिट करण जी कोशिशि कई थी वञे पर जेकॾहिं क़ौमूं ऐं धरती धणी उहे इन्हनि शयुनि जो इदराक रखनि था त उहा जेका ॿी शइ उन जे ज़हननि में फिट कई वञे थी उनखे उहो क़बूलु करण लाइ तयारु न हूंदा ऐं साईं अब्दुल सत्तार कोरे जो साहिबु ही किताब सिंध सुल्तनत जा कोट ऐं नगर लिखी करे इहा ॻाल्हि साबित कई आहे त हीउ अहिड़ो तारीख़दान आहे जेको पंहिंजियुनि शयुनि जी दावा करे उनखे रिक्लेम करण जी कोशिशि करे थो ऐं का बि ॿी अहिड़ी कूड़ी ॻाल्हि मञण लाइ तयारु न आहे जेको ॿाहिरियों माण्हू या जेको मफ़ादी माण्हू उहो करणु चाहे थो आख़िर में मां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां मूंखे ॿुधो ऐं साईं ईसा मेमन साहिब जन जो साईं अब्दुल सत्तार कोरे साहिब जन जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे दावत ॾेई हिते अची न रुगो मां हिन किताब खे पढ़ियो आहे काफ़ी हद ताईं पढ़ियो आहे पर छो त वक़्तु थोरो हुयो हफ़्ते में कंहिं माण्हूअ जी सालनि जी कयल कोशिशि ऐं तारीख़ त हूअं ई ॾुखियो हिकिड़ो कमु आहे जंहिंमें हर हिकु शइ जी
छंड छाण थियल हुजे, न रुगो इलाइक़नि जी पर इवन नालनि जी बि, नालनि जो बि ओरिजिन खणी वञी माना असुली नाले ते पहुचण जे लाइ उन जे लाइ बि वॾी दलीलनि जी ज़रूरत हूंदी आहे, दलील दरकार हूंदा आहिनि। नाला टिपिकल ॾुखिया आहे इहो हाणे मुरव जी सूरत में जीअं असांखे मिलिया आहिनि, हाणे त असां ईज़िली असांजो नंढो ॿार बि उहो नालो आसानी सां कढी थो वञे, पर जॾहिं उन्हनि जी पोइ ते वञूं था त उन में काफ़ी दिक़त थी थिए। त तारीख़ जे मौज़ूअ ते, तारीख़ जे किताबनि ते जॾहिं हिननि ते जा अभ्यास कराइणु खपनि त उन में ज़ाहिरी आहे उहो पीरियड तमामु वॾो दरकारु हूंदो आहे, त माण्हू उन ओॾे गहराइप सां ऐं डेप्थ में उनखे वेही पढ़ी ऐं पोइ उन ते ॻाल्हाए त पोइ वरी उन सां सही नमूने इंसाफ़ करे सघंदो आहे। बहरहाल साईं ईसा मेमण संदसि सिंधी अदबी संगत खीरूं लहे हिन तमामु वॾो कमु कयो आहे ऐं उमेदु कजे थी त असांखे हिन नोयत जा प्रोग्राम, हिन नोयत जा किताब अॻिते बि पढ़ण जे लाइ मिलंदा, हिन नोयत जा प्रोग्राम अटेंड करण जो मौक़ो मिलंदो आहे। सभिनी दोस्तनि जी महिरबानी। कुछ इतला ऐं ऐलान आहिनि। सिंधी अदबी संगत मुसलसिल पंहिंजो कारकर्दगी ॾेखारे रही आहे। ईंदड़ प्रोग्राम जेको हूंदो असांजो उहो हूंदो 29 डिसंबर ते कहाणी कॉन्फ्रेंस थींदी। ॿियो हिकिड़ो ऐलान आहे त 9 डिसंबर ते यानी सुभाणे सूमर ते 4 बजे डॉक्टर मज़हर मुग़ल जी जॻह स्टेट लाइफ बिल्डिंग पुठियां सिंध यूनाइटेड पार्टी जी 13वीं सालगिरह मल्हाई पई वञे। अवां सभिनी दोस्तनि खे शिरकत जी दावत ॾिजे थी। असांजी हिकिड़ी रवायत रेडियो ते ख़ासि तौर ते हूंदी आहे, जॾहिं प्रोग्राम ख़तमु थींदो आहे त हुनजी असां क्लोज़िंग कंदा आहियूं। सो अॼोके हिन क्लोज़िंग असां हुनजी ख़बरूं वरी पोइ ॿुधंदासीं। अॼोको प्रोग्राम जेको हुयो उहो किताब सिंधु सल्तनत जा नगर ऐं कोट जी महूरती हवाले सां हुयो, जंहिंजो लेखक हुयो साईं हाफ़िज़ अब्दुल सत्तार कोरेजो ऐं हिन प्रोग्राम जी सदारत कई नामियारे मुहक़िक़ साईं मुख़्तियार समो। एज़ाज़ी महिमाननि में हाफ़िज़ सिकंदर अली तुनियो, रिज़वान गुल, GL ओड ऐं मोहतरम जहांगीर अब्बासी साहब जन हुया ऐं हीउ प्रोग्राम सिंधी अदबी संगत शाख लाड़काणे तरफ़ां पेश कयो वियो। अवां सभिनी जी महिरबानी। ऐं आख़िर में साईं अमन ख़ान मदोस जो हिकिड़ो वरी चौसठो महबूब जेकॾहिं अची महिमान थी पवे, महबूब जेकॾहिं अची महिमान थी पवे, बीमार दिल जे दर्द जो दरमान थी पवे, कहिड़ियूं ॿुधायां यार जे तिर जूं करामतूं, काफ़र कटो ॾिसे त मुसलमान थी पवे।